खैरपुर नाथनशाह रिपोर्ट खादम सोडर मौजूद गवर्नमेंट डिग्री कॉलेज के शाह जी बिल्डिंग समय कलर सबब तबाह चूंडियल नुमाइंदनि को भी ध्यान न ॾिनो। करोड़ रुपये की मालियत सां नई बिल्डिंग नाक़िस मटीरियल के इस्तेमाल सबब मुकम्मल तौर ते नाकार बणियल है, जॾहिं त कॉलेज की पुरानी बिल्डिंग भी ज़बून हाली जो ॾेख ॾेई रही है। जे क्लासरूमनि में फर्नीचर की खोट कॉलेज जो मुक़दर बणिया आहिनि। क्लासुनि की खोट सबब केतिरा ई शागिर्द कॉलेज जे क्लास में पढ़ी रहा आहिनि, जॾहिं त वज़ीरिज़म तोड़े चूंडियल नुमाइंदनि कॉलेज के मसइलनि ते को भी तवजो ध्यान नाहे ॾिनो, जंहिं सबब कॉलेज जा मसइला जीअं तीअं रहिजी विया आहिनि। कॉलेज की बिल्डिंग की मरम्मत न कराइण सबब लखें शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण लॻो आहे। कॉलेज जी नई बिल्डिंग रोलू कुतनि ऐं ॿियनि जानवरनि जे पनाहगाह बणियल आहे। उन मौक़े ते कॉलेज के प्रिंसिपल नज़ाकत अली गादी वीचार कंदे चयो त हिन कॉलेज अलहाज हाजी अमीर बख्श जूनेजो साहिब कोशिश न मिलियो हो। असीं संदन फज़न पाकिस्तान पीपल्स पार्टी MP अब्दुल अज़ीज़ जूनेजो साहिब वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर आला खां मुतालबो कयूं था त गवर्नमेंट डिग्री कॉलेज जी इमारत जो रिपेयरिंग जो कम कराए शागिर्द तोड़े कॉलेज के प्रोफेसर सां इंसाफ कयो वञे त जीअं हज़ारे शागिर्दनि जो मुस्तक़बिल बची पवे। कॉलेज डिग्री कॉलेज खैरपुर नाथनशाह बॉयज़ डिग्री कॉलेज 1972 में एस्टेब्लिश थियो ऐं 1973 में बाक़ायदे रन कयूं ऐं उन वक़्त जी उहा बिल्डिंग हिन महिल ताईं उन जो को ख़ासि यानी रिपेयर जो कमु ऐं कोन थियो आहे। 2010 वारे फ्लड में ही छत लेवल ताईं माना उॾल ई बिल्डिंग ऐं तमामु हीअ बिल्डिंग असांजी धगून हाली में अची वई आहे ऐं असां सभिनी दोस्तनि वस वारनि कैन शाह जे अवाम सभिनी खे ऐं असांजा जेके कैन शाह जा नुमाइंदा आहिनि MPs MLAs उन्हनि सभिनी खे गुज़ारिश था कयूं महिरबानी करे ख़ासि तवजो ॾिनी हीउ कॉलेज असांखे हाजी अमीर बख्श जूनेजो साहिब जन जे तरफ़ां माना गिफ्ट ॾिनल हुई आहे गवर्नमेंट जी, पर साईं असांजे अलहाज अमीर भाई ख़ान जूनेजो मौला खे जन्नत अता फरमाए उन जे थोरनि सां ही कॉलेज मिलियल आहे ऐं हाणे बि असां उन जे फर्ज़ंद MPA साहिब खे गुज़ारिश था कयूं ख़ासि तवजो ॾेई कॉलेज जो कमु मुकमिल कराए वञे जीअं कि ख़तरनाक पोज़ीशन खां हितां जा ॿार ऐं उस्ताद ऐं टीचिंग स्टाफ हर को माना महफ़ूज़ रही सघे। इहा ई असांजी उमेदु आहे। वधीक तव्हां ॾिसो त हिनजी छत सफ़ा कमज़ोर थी चुकी आहे, रोज़ु चाकुर था करनि।